हैदराबाद में 9 फरवरी ते थींदड़ पीडीएम जे जलसे जूं तैयारियूं शुरू थी वयूं आहिनि। पीपल्स पार्टी लेबर ब्यूरो पारां जलसे जी तैयारियुनि जे हवाले सां लकियारी हाउस ते इजलास मुनक़िद कयो वियो। इजलास में पीपी लेबर ब्यूरो सिंध जे जनरल सेक्रेटरी सैयद फयाज़ अली शाह, अज़ीज़ मेमण, ख़ालिद कमरानी, क़ज़ाफ़ी बेग, मखदूम सजाद ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। 9 तारीख़ जे जलसे जे हवाले सां असां कैंपूं लॻादियूं, हैदराबाद जे जलसे गाह में कैंपूं हणंदासीं ऐं उन खां पोइ जेको असां माण्हुनि खे आगाह कंदासीं जलसे खे जेको महांगाई ऐं जेकी बेरोज़गारी आहे त इंशाअल्लाह ताला ये पीपल्स लेबर ब्यूरो सिंध जेको आहे ऐं तमामु जेके असां यूनियनूं जेके आहिनि उन्हनि सां जेके CBI जेकी यूनियन या CBI न बि आहिनि उन सां मुलाक़ात करे असां उन्हनि खे जेको आहे जलसे गाह ते वठी ऐं जेको भरपूर तरीक़े सां असांजी तयारी लॻी पी अॻवाननि जो चवणु आहे त पीपल्स पार्टी जी मेज़बान हेठि हटड़ी बाईपास ते पीडीएम जो जलसो 9 फरवरी ते मुनक़िद थी रहियो आहे। हिननि जी कोशिश आहे त हमेशा जिया हिन भेरे बि जलसे में वॾी तादाद में आवाम जी शिरकत खे यकीनी बणाए जलसे खे कामयाब बणायो वेंदो। कैमरामैन शाहिद रिन सां गॾु फेरोज़ बबर, सिंध TV न्यूज़, हैदराबाद।